नादरीन नोएडा चुअड़ जमाली मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट आहे त गुम थियल ॿारनि जी बादियाब लाइ लॻल धरणे ते पुलिस चढ़ाई न्याणियुनि ऐं बुज़ुर्गनि जी तज़लील नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। ठटे जे क़दीमी ॻोठ आरब सुलंगी ते पुलिस चढ़ाई ऐं घर ड्राइण वारे वाक़े जी मज़म्मत कयूं था। मिर्ज़ा मोरिल्ला खे ॾोहारी ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान शहीद थींदड़ अहलकार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण पुलिस जी नाकामी ऐं नाअहली जो चीटो सबूत आहे। सिंध पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु करण बजाए मज़लूमनि ते कड़की पई आहे। पुरअमन ज़िलनि में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जमियत उलमा इस्लाम चुअड़ जमाली जे अॻवान मौलाना नजबुल्ला, मौलाना मंज़ूर अहमद हक्कानी, अली नवाज़ ख़ासकली ॿियनि हिकु अहम इजलास खे ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में गुम कयल तोड़े अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ लॻल पुरअमन धरणनि एहतिजाजनि ते पुलिस जूं चढ़ायूं बेगुनाह माण्हुनि ते तशदुद ऐं ताक़त जो इस्तेमालु इंतिहाई अफ़सोसनाक गैर जमहूरी ऐं इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। हुन चयो त मौसूम ॿारनि खे बाज़ियाब करण बदिरां संदनि वारसनि ते डंडा वसाइण हुकूमत ऐं पुलिस जी नाकामी जो वाज़ह सबूत आहे।